लाड़काणो जमात इस्लाहुल मुस्लिमीन ज़िले लाड़काण जे ज़ेर एहतमाम ज़िले लाड़काण जे शामिल सभिनी ब्रांचुनि जे हलफ़बरदारी तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें ब्रांचुनि जे 9 चूंडियल उहिदेदारनि शिरकत कई, जिन खे ज़िले सदर ज़मीरुद्दीन मलिक ताहिर हलफ़ खणायो। उन मौक़े ते ख़िताब कंदे ज़िले सदर ज़मीरुद्दीन मलिक ताहिरीअ फ़क़ीर अब्दुल गफ़ार बुघियो, ख़लीफ़ा माशूक़ अली मसण ऐं ॿियनि चयो त तंज़ीम जे क़याम जो मक़सदु नज़्म व ज़ब्त क़ाइमु करणु आहे ऐं उन नज़्म ज़ब्त सां ई ज़िम्मेवार फ़र्द पंहिंजूं सलाहियतूं अहसन नमूने सरअंजाम ॾेई सघे थो। असांखे जमात जे सरवाण हज़रत सॼण साईं जे दीनी ऐं तबलीगी सरगर्मियुनि सां गॾोगॾु फ़लाही ऐं समाजी सरगर्मियूं पिणु हिसो वठी ख़ासि तौर ते तलक़ीन कंदा आहिनि, छाकाणि त मुआशिरे जे अंदरि मौजूदु मिस्की मुहक़िक़ ऐं बेपहुच माण्हुनि जी मुस्तहिक़ ऐं बेपहुच माण्हुनि जे ॾुखनि सुखनि में शरीक थियणु ऐं उन्हनि जी मदद करणु दीन इस्लाम पिणु दर्स ॾिए थो। हुननि वधीक चयो त असां पंहिंजनि क़ाइद जे ॾिनल आइन ऐं दस्तूर ते अमल तहत अमल करण में जी कोशिशि करे रहिया आहियूं। पंहिंजनि ब्रांचुनि में हफ़्ता सफ़ाई मुहिम हलायो ऐं घर खिटियूं साफ़ करियो, छो त सफ़ाई ईमान जो अधु हिसो आहे। सफ़ाई सां इंसानी सेहतमंद रहे थो ऐं सफ़ाई करण सां इंसान सेहतमंद रहे थो। सभिनी ब्रांचुनि में हफ़्ता शजरकारी मुहिम जो आगाज़ कराणी ब्रांच में वण लॻाए कयो वियो आहे ऐं वण लॻाइणु फ़र्ज़ु आहे। वण पोखी मुल्क जे फ़ज़ा खे आलूदगी खां पाक बणाए ऐं गर्मी वारी सूरत हाल खां पाण खे बचाए सघिजे थो।